ही उहो शख्स आहे जेको कोर्ट में पेशी वक्त बीमार ऐं रैली लाइ तयार आहे। जॾहिं खां हिन खे हलाईंदड़ सहारा ख़त्म थी विया आहिनि, होश विञाए वेठो आहे। नंढी चूंड ते बि क़ौम जो पैसो ख़र्च थींदो आहे, मुफ़्त में नाहे थींदी। जेकॾहिं मां वज़ीर आज़म हुजां हां त ज़मनी चूंडुनि जो सॼो ख़र्च हुननि खां वठां हां। लाहौर में नौजवाननि जी तक़रीब खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त इमरान ख़ान घर में वेही कारकुननि खे चवे थो त रोडनि ते निकिरो। लीडरशिप घर में लिकल हुई, कारकुन रस्तनि ते हुआ। हिकु गिदड़ कारकुननि खे ढाल बणाए पाण घर में लिकियल वेठो रहियो। पहिरियों लीडर आहे जेको औरतुनि ऐं कारकुननि खे पंहिंजी हिफ़ाज़त लाइ चवे थो। पंहिंजा ॿार लंडन में वेठल अथसि। कॉल दी, कोई रैली की, जिस तरह जेल भरो तहरीक की कॉल दी और उसका ईंधन बनाया वर्कर्स को, यंगस्टर्स को। खुद घर में छुप के बैठे रहे और आप देखो कि घर में न सिर्फ छुप के बैठे रहे बल्कि जब तक पुलिस खड़ी रही चारपाई के नीचे से नहीं निकले और आगे किया हुआ था कौम के बच्चों को। मैंने पहला लीडर देखा है जिसने कारकुनान को अपनी शील्ड बनाया। हालांकि लीडरशिप नवाज शरीफ जैसी हो तो वो कारकुनान की शील्ड बन जाता। दुनिया की मैंने पहली तहरीक ये देखी है जिसमें लीडर घर में छुप के बैठा है और खवातीन को और नौजवानों को सामने रखा हुआ है कि आओ मेरी हिफाजत करो। जब से बैसाखियां गई हैं तब से इनकी अकल ठिकाने नहीं आ रही, इनको समझ नहीं आ रही इनके साथ हो क्या रहा है। सिंध जे कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन थींदो। सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान जे सरहदी इलाइक़े में टिन्ही सूबनि जे पुलिस ऐं रेंजर्स जा जवान गॾियल ऑपरेशन कंदा। सिंध काबीना कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जी मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना पुलिस लाइ जदीद हथियार ख़रीद करण लाइ फंड्स जारी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जे इजलास में ॿोॾि मुतासिरनि जे घरनि जी तामीर लाइ रक़म जारी करण, कोरोना एमरजेंसी फंड बंदि करण ऐं मुख़्तलिफ़ खातनि में IT जे शोबे में कमु कंदड़ 3264 मुलाज़मनि खे अपग्रेड करण जी बि मंज़ूरी। आङुरियुनि ते ॻणण जेतिरा माण्हू बलोचिस्तान जी अवाम ऐं हथियारबंद फ़ौज जे अज़म खे झुकाए नथा सघनि। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त अमन ऐं ख़ुशहालीअ खे यकीनी बणाइण जो पको पह करे छॾियो आहे। ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर गवादर जो दौरो करे सिक्योरिटी सूरतहाल बाबति ब्रीफिंग वरिती। आर्मी चीफ बलोचिस्तान जे चूंडल नुमाइंदनि ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ माण्हुनि सां बि मुलाक़ात कई। आर्मी चीफ बलोचिस्तान जी तरक़ीअ वारे अज़म खे बि वरजायो। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो कामयाब ऑपरेशन 9 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि उत्तर वज़ीरिस्तान जे दत्ताखेल वारे इलाइक़े में शुरूआती ऑपरेशन दौरान 6 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी फोर्सेस पारां क्लियरनेस ऑपरेशन दौरान बि वधीक 3 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ आयो आहे। The coalition government was handed over an economy last year which was completely in shambles. To top it, the previous government had agreed to a loan facility in 2019 which was extended finance facility with the IMF. Unfortunately, instead of honoring the sovereign commitments, did not implement, rather before leaving the office had reversed. I and my team are absolutely committed to complete this program to the best of our ability. We have been in the process of 9th review. I think it has taken longer than it should have, in my opinion, because I have dealt with all the 12 reviews of the one and only completed program in Pakistan history. We seem to be very close to be signing staff level agreement, hopefully inshallah in the next few days. नाणे वारे वज़ीर इस्ताक़दार ईंदड़ 2 ॾींहनि में IMF सां मुआहिदो थियण जी उम्मीद ज़ाहिर करे छॾी। सियासी जमायतुनि खे बि मिसाके मईशियत जी बि दावत। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे इस्ताक़दार चयो त PTI जी ख़राब हुक्मरानी सबबि मुल्की हालतूं ख़राब थियूं। हालतूं कहिड़ियूं बि हुजनि, अॻूणी हुकूमत जे ठाहनि ते अमल कंदासीं। PTI जे ग़लति पॉलिसियुनि सबबि परॾेही सीड़पकारनि जे एतमाद खे नुक़सान पहुतो। मुल्क जे डिफॉल्ट करण वारनि ख़बरुनि में का बि सदाकत नाहे।
IMF सां मुआहिदे में देर, डॉलर हिकु भेरो ॿीहर तेज़ीअ सां महांगो थियण लॻो। इंटरबैंक में डॉलर ₹4.38 महांगो थियण बाद ₹283.50 जो थी वियो। ओपन मार्केट में भी डॉलर ₹4 महांगो थियण बाद ₹284.50 जो थी वियो। क़ीमत में वधीक इज़ाफ़े जो इम्कान। वफ़ाक़ी काबीना तोशाखाना जो रिकॉर्ड पब्लिक करण की मंजूरी ॾेई छॾी। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ तस्दीक़ करे छॾी। पंहिंजे ट्वीट में ख्वाजा आसिफ चयो त तोशाखाना जो रिकॉर्ड जल्द काबीना डिवीज़न जी वेबसाइट ते अपलोड कयो वेंदो। फ़ैसिलो सभु कुझु अवाम आॾो रखण लाइ कयो आहे। पंजाब ऐं केपी में चूंड इंतज़ामनि बाबति चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इजलास। नाणे वारी वज़ारत जे सेक्रेटरी फंड्स ऐं घरू वज़ारत जे स्पेशल सेक्रेटरी अमन अमान जी सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी। नाणे वारी वज़ारत जे सेक्रेटरी चयो त फंड्स ॾियण खां इनकार नाहे कयो, पर इलेक्शन कमीशन ख़र्चनि ऐं फंड्स ते नज़रसानी करे। कोयटा जी अदालत इमरान खान जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। इमरान खान खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम। PTI चेयरमैन इमरान खान इस्लामाबाद जी अदालत में हलंदड़ 3 केसिस में अदालतुनि आॾो पेश न थियो। इस्लामाबाद हाई कोर्ट सेक्रेटरीट थाणे ते दाख़िल केस में इमरान खान जी अबूरी ज़मानत में 21 मार्च ताईं वाध करे छॾी। इमरान खान खे जांच में शामिल थियण जो हुकुम। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त इमरान खान जांच में शामिल न थियो त कानून पंहिंजो दग वठंदो। लाहौर हाई कोर्ट पेमरा पारां इमरान खान जी लाइव ऐं रिकॉर्डेड तकरीर नशर करण ते पाबंदी वारो नोटिफिकेशन मुअतल कंदे मामलो वधीक ॿुधण लाइ चीफ जस्टिस खे मोकिले छॾियो। मुल्क में ॿीहर दहशतगर्दी जे वाक़िअनि जो असल ज़िम्मेवार इमरान खान आहे। हुन लाइ अदालत खां बचायो तहरीक वक़्तु सिक्योरिटी जो मसइलो नाहे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान अॼु बि सिक्योरिटी जो बहानो बणाए अदालत में पेश न थियो। अदालत खेसि घुराए थी त माज़ूरी, बीमारी ऐं बुज़ुर्गी जो बहानो करे लिखी वञे थो। लाहौर में PTI जे फ़ौती कारकुननि जो केस इमरान खान समेत PTI जी क़यादत ते दाख़िल। भञटाह करण जा कलम बि शामिल कया विया। PTI अॻवान शाह महमूद कुरैशी चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं कारकुन बि असांजो शहीद थियो। केस बि असां ते दाख़िल कयो वियो। मुल्क जो 71% अवाम चूंडूं चाहे थो। PTI सम्झे थी त मुल्क हिन वक़्तु ॾुखी सूरतहाल में दाख़िल थी चुको आहे। असां मुल्क खे ख़राब सूरतहाल जे धुॿण मां कढणु चाहियूं था। एग्ज़िट जाली डिग्री केस सज़ा आयल एग्ज़िट कंपनी जो मालिक शुएब शेख इस्लामाबाद मां गिरफ़्तार। ज़रियनि जो चवणु आहे त शुएब शेख खे FIA इस्लामाबाद मां गिरफ़्तार कयो आहे। शुएब शेख FIA तरफ़ां तलबी बावजूद पेश न थी रहियो हो। एडिशनल डिस्ट्रिक्ट सेशन जज खे रिश्वत ॾियण ते शुएब शेख ख़िलाफ़ केस दाख़िल आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे रजिस्ट्रार जी दरख़्वास्त ते शुएब शेख ख़िलाफ़ केस दाख़िल थियो हो। शुएब शेख तरफ़ां जज खे 50 लख रुपया रिश्वत ॾियण जा सबूत साम्हूं आया हुआ। सिंध हाई कोर्ट सखर बेंच कंपनियुनि पारां रॉयल्टी जी मद में मिलंदड़ रक़म जा तफ़सील तलब करे वरिता। जस्टिस सलाहुद्दीन पवर रिमार्क्स ॾींदे चयो त सिंध में मल्टीनेशनल कंपनियुनि खां मिलंदड़ रॉयल्टी DCs ऐं चूंडियल नुमाइंदा गॾिजी हड़प करे वञनि था। रॉयल्टी मां हर ज़िले में बहितरीन यूनिवर्सिटी, बहितरीन इस्पताल ऐं डिजिटल लाइब्रेरी क़ाइम थी सघे थी। कंपनियूं बासर माण्हुनि खे मिल्कियतूं 4-4 वीगो ऐं मरातूं ॾियनि थियूं। फंड्स सही इस्तेमाल न थियण जा ज़िम्मेवार चूंडियल नुमाइंदा आहिनि। सखर हैदराबाद मोटरवे मंसूबे में मेगा करप्शन। नौशरो फिरोज में मोटरवे लाइ ज़मीननि जी ख़रीदारीअ में अरबे रुपयनि जी करप्शन करे फरार थींदड़ मुअतल थियल DC जी नौकरी बि ख़तम। एस्टेब्लिशमेंट डिवीज़न DC तशफीन आलम जी नौकरी तां बरतरफ़ीअ जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो।
वधीक खजनि त पाणी हेठि ईंदो न, त खूह बोर पाणी छॾींदा, तंहिं में नुक़सान पैदा थींदो न, आबादी ख़तम थी वेंदी, फल फ्रूट छा थींदो, कुझु न थींदो। ऐं मलीर ज़िले जा पाणी ॾींहों ॾींहुं घटिजनि, तंहिंमें मलीर ज़िले में हिकिड़ो सुकल नदी हुई, मलीर नदी हुई। हिन वक़्तु तव्हां यकीन करो गडाब जी जेका पोज़ीशन जेका साम्हूं अचे पई, 400 खां 500 फुटनि ते उहा वाटर लेवल आहे, जेको जर जो पाणी आहे 400 खां 500 फुटनि ते। उहो गडाब जी एरिया जेका हुई एतिरे क़दुरु सरसब्ज़ हुई ऐं ज़रखेज़ हुई, जेका अॼु मुकमिल तौर ते तबाह थी चुकी आहे। अदालती हुक्मनि बावजूद मलीर ज़िले में रेती ऐं बजरी जी चोरी मामूल बणियल, इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल। दरसाणो छन्नो, गडाफ, काठोड़, मोईदान कुंड समेत ॿियनि इलाइक़नि मां रेती बजरी जी चोरी ख़िलाफ़ इंतज़ामिया कार्रवाई न कई। रेती ऐं बजरी जी चोरी सबबि जर जी सतह हेठि थी वई, खूह सुकी विया।